बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त सिंध जो जेको असां अॼु जेको आहे न सिंध जे अमन अमान ते ॻाल्हाइणु चाहींदासीं त सिंध जो जेको अमन अमान आहे उहो तारीख़ में माना ही पहिरियों दफ़ो एतिरो त ख़राबु थी चुको आहे ऐं जो घर खां जेका माण्हू निकिरण लाइ तयार ई न आहिनि। ज़िलो कश्मीर कंदकोट शिकारपुर मतिलबु सॼी सिंध में जेको अमन आहे उहो बिल्कुलु तबाह थी चुको आहे ऐं इन तबाह जा जेका ज़िम्मेवार आहे उहा सिंध पुलिस आहे। सिंध पुलिस अगरि जेकॾहिं पंहिंजो जेन्युइन कमु करे वॾेरा शाही जो चवणु न वठे पर सिंध पुलिस बि मजबूर आहे वॾेरनि जे चवण ते, मतिलबु त उहे बि बेवस बणियल आहिनि। पर जेकर उहे वॾेरनि खे ठुकराइनि उन्हनि जो चवणु न वठनि त सिंध जेको आहे सो पारस थी वेंदी ऐं मुकमल सिंध में अमन थी वेंदो। एतिरो त माना ख़ौफ़ ऐं हिरास वेहिजी वियो आहे जो असी ज़िले जेकाबाद वारा या शिकारपुर वारा मुबारकपुर मियां ॻोठ वारा ठुल वारा मीरपुर वारा असां जेको आहे सो राति 8 खां पोइ असां में एतिरी ताक़त आहे, असां में एतिरो दम न आहे जो असां जेको आहे सो हितां हमाइन खां क्रॉस कयूं। राति जो को असांखे एमरजेंसी थिए, को माण्हू बीमार थिए थो, घर जो भाती या ॿी का मजबूरी आहे, असां में एतिरी ताक़त एतिरी न आहे जो असां क्रॉस करे सघूं। छो जो हुते बिल्कुलु अमन तबाह थी वियो आहे। उन रोड ते रोज़ जेको आहे सो फरान थियनि पियूं, कार गाॾियूं खसी वञनि पियूं, माण्हुनि खे ज़लील खे ख़्वार कयो वञे पियो ऐं पुलिस जेका आहे उहा अॻियां निंड सुतल आहे। जेको आहे सो असां इल्तिजा कयूं था आई साहब खे त जिथे जिथे जंहिं ज़िलनि में अमन ख़राबु आहे उते तव्हां 2-2 किलो 3-3 किलोमीटर ते या 5 किलोमीटर ते पिकेट लॻारायो, पुलिस जा जवान छॾियो, ग़ैरत कयो कुझु। सिंध जे माण्हुनि जा तव्हां मुहाफ़िज़ आहियो, सिंध जा मुहाफ़िज़ आहियो, असांजी तव्हां बजट मां खाओ था ऐं असांजी जेको आहे सो तव्हां कमाई मां जेको आहे सो खाओ था। तव्हां जेको आहे सो ग़ैरत कयो, तव्हां जेको आहे सो जज़्बो कयो, असां सिंधियुनि जेको आहे सो हिफ़ाज़त ॾियो, असां सिंधियुनि खे पंहिंजे पनाह में रखो। अमन बिल्कुलु तबाह बर्बादु थियो आहे। ग़रीब माण्हू जेको आहे उहो 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। उन खां बि जेको आहे सो धाड़े लफोर जेको आहे सो इहे लूसी लपाटी चोर जेको आहे सो फुरा करे जेको आहे सो उन्हनि ग़रीब मिसकिन खे तबाह बर्बादु करनि था। मां इल्तिजा कयां थो सिंध हुकूमत खे ऐं जेका चूंडिजी वियल आहिनि जेका असांजे नुमाइंदा, असां उन्हनि खे मुतालबो कयूं था त जेको आहे सो अमन अमान ते जेको आहे सो नज़रसानी कयो। मुकमल जेको आहे सो अमन अमान ख़राबु थी वियो आहे। जेको आहे सो असां बसि